वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ जे पीपल्स पार्टी अॻवान ऐं टिकट होल्डर माशूक चांडियो जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई है, जंहिंमें वॾे अंग में चांडिया बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई है। रैली खे ख़िताब कंदे अॻवान चयो त हिकु साज़िश जे तहत चीफ ऑफ चांडिया नवाब गईबी ख़ान चांडियो खे कूड़नि केसनि में मुलवस कयो वियो ऐं पुलिस इन कूड़े केस जी बुनियाद ते नवाब गईबी ख़ान चांडियो जे घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल कयो, जेको कंहिं बि सूरत में क़ाबिल कबूल न आहे। असीं वज़ीर आला सिंध आला इख्तियारनि खां घुर करियूं था त गईबी ख़ान चांडियो मथां क़ाइम कूड़ा केस फौरी तौर ते ख़त्म कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।